अस्सलाम वालेकुम, मां आहियां असलम हैदर। असीं पाणीअ जे बारे में मौजूदा वक़्त में इंतहाई अहम इशू आहे चोलिस्तान कैनाल ऐं उते हलंदड़ कमु ऐं सिंध जी जेको सॼो पाणी सिंधु दरिया उन तरफ़ वाहिण ऐं उन खां पोइ सॼी सिंध उन ते एहतजाज सरापा एहतजाज आहे त सिंधूअ जो पाणी जॾहिं कैनाल ठहिया था वञनि ठही रहिया आहिनि त जॾहिं मुकमल थींदा सिंधु जो सॼो पाणी ओॾे खणी वेंदा त सिंधु दरिया में पीअण जे पाणीअ जो फुड़ो बि न हूंदो। कोटड़ी डाउन स्ट्रीम तबाह, सिंध जे माण्हुनि जूं दाऊं कूकूं एहतजाज इहे सभु हिकु तरफ़ हली रहिया आहिनि त हेॾी वॾी ज़्यादती आख़िर सिंध सां छो पई थिए। कोटड़ी डाउन स्ट्रीम जेके सखर खां वठी असांजे कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं लखे एकड़ हितां जी ज़मीन तबाह थी वेंदी। हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िंदगी इंडस डेल्टा हिकु सॼो जेको सिस्टम आहे 7 करोड़ माण्हुनि जी ज़िंदगी शहर हुजनि हैदराबाद कराची मीरपुर सखर इहे त तबाह ॿारहणियूं तबाह इहे सभु शयूं थींदियूं फ़क़ति उन लाइ जो सिंधु दरिया जो उनखे सोढ़ो कंदे कंदे इंडिया खे खपाया विया दरिया उहो पाणी ओॾे हली वियो। वरी उन खां पोइ जेको पाणी बचियो वरी 1991 जो मुआहिदो थियो वरी उन ते हिकिड़ो नंढे पाणीअ जी तादादु सिंध जे हवाले 8 मिलियन एकड़ फुट चयो वियो समुंड में छॾी वई उहा बि न छॾी वई। हाणे इहो हशर आहे त समुंड मथे अचे थो ऐं तमामु वॾी तबाही आहे जंहिं ते सिंध सरापा एहतजाज आहे। अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिकु त सिंध जी पाणी इहो उन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहूं था। सिंध सरापा एहतजाज आहे इंतिहाई अहम इशू आहे। सिंध जो पाणी कारपोरेट फार्मिंग लाइ चोलिस्तान पंजाब हवाले कयो थो वञे। वरी सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ हिकु कंपनी सरकार प्राइवेट कंपनी कारपोरेट फार्मिंग ऐं इनिशिएटिव उन जे हवाले कई पई वञे। उन लाइ जेके असांखे इतलाह 2024 में जीअं त 52,000 एकड़ ज़मीन उन जे हवाले कई वई जंहिंजा अंग अखर बि साम्हूं आया त ख़ैरपुर जी 28,000 एकड़ थरपारकर जी 10,000 एकड़ दादूअ जी 9,300 एकड़ सिजावल जी 3,408 एकड़ ठटो बदीन जी 1,000 एकड़ ज़मीन उन टाइम 2024 में ॾिनी वई। उन खां पोइ उहो मामिलो उते रुकिजी न सघियो आहे त चइजे त उते ई 52,000 एकड़ ज़मीन मिली ऐं रुकिजी वियो। तेज़ी सां मुसलसल सिंध जी ज़मीन जेकी हमेशह भुॻड़नि मुठ ते हिकु खपाई वई मुख़्तलिफ़ कंपनियुनि हवाले ॾिनी वेंदी आहे। बेज़मीन हारी जॾहिं सरकारी ज़मीन अगरि लखे एकड़ मौजूदु आहे त उहो हितां जे हारीअ जो हक़ आहे हितां जे ज़मीनदार जेको आबादगार आहे उन जो हक़ आहे। ऐं उन खां बि वॾो हक़ु उहो बेज़मीन हारियुनि जो आहे जेको उन ज़मीन ते सदियुनि खां वठी अबे ॾाॾनि खां वठी उहो उते पोरियो करे थो उन जो हक़ आहे अगरि उहो सरकारी ज़मीन। इतला इहे आहिनि जेके इंतिहाई अहम तव्हां सां शेयर शयूं कजनि। इतला इहे आहिनि त सॼी सिंध जे रेवेन्यू डिप्टी कमिश्नर्स उन्हनि खे पाबंद कयो वियो आहे त उहे किथे किथे ज़मीन ख़ाली आहे उहा खाता ॾियनि। अगरि खाता कंहिंजा आहिनि न आहिनि सरकारी ज़मीन आहे त उहे खाता फेराइनि कूड़ा खाता जीअं ठहंदा आहिनि उहो सभु छो जो कंप्यूटराइज़ जेको रिकॉर्ड सभिनी सूबनि खां पहिरियों 2002 खां शुरू जेको सिंध में थियो सभ खां पहिरियों हिते थियो ॿिया सभु कंप्यूटराइज़ थिया पर सिंध जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थियो। उन में सभु धुरियूं मुलविसूं अगरि कंप्यूटराइज़ थी थो वञे त कूड़ा खाता न फिरिजी सघंदा ॿिए जे नाले ते कीअं ज़मीन थींदी। हीउ हिकु वॾो इशू आहे जंहिं ते तमामु वॾी ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त कंप्यूटराइज़ रिकॉर्ड असां वटि हाणे उहे खाता फेराए सरकारी ज़मीन उनखे ख़ाली ॾेखारे त हाणे उन ज़मीन ते सालनि सदियुनि खां वठी ॻोठ आबाद उतां जो जेको हारी आहे उहो उते आबादी करे बि पियो थो पर उनखे ॾेखारियो वियो आहे रिकॉर्ड में त हीअ सरकारी ज़मीन आहे ऐं इनखे तव्हां ख़ाली करायो ॻोठ इहा आबादी तव्हांजी न आहे तव्हांजो हक़ न आहे हीअ असीं लीज़ ते कंपनी हवाले था कयूं। सिलसिलो उन जो सिंध में शुरू थी चुको आहे। पाणीअ ते त एहतजाज आहिनि सॼी सिंध रड़ियूं दाहूं आहिनि ऐं सिंध जो पाणी उतां जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ उते आबाद करण लाइ कई थी वञे त वरी सिंध जी पाणी उते कारपोरेट फार्मिंग लाइ वरी सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ वरी कंपनी हवाले कई। इतला इहे आहिनि त नारा केनाल जेको साले पट वारो इहो पटी आहे इन में लखे एकड़ ज़मीन बि कंपनी हवाले कई वई आहे।
20 सालनि लाइ लीज़ इहा ॾिनी थी वञे। उन खां अलावा उमरकोट में 10,515 एकड़ ज़मीन उहा कॉर्पोरेट फार्मिंग हवाले कई वई आहे। ऐं हीअ जेके नारा केनाल जे मां तव्हांखे ॿुधायां थो, इहो इंतिहाई अहम इशू आहे, जंहिं ते माना इन जो जेको तादादु आहे, ज़रिया इन जी तस्दीक कनि था त इहो लखे एकड़ ज़मीन नारा केनाल जी आहे, जेकी उन जे हाणे चयो वेंदो आहे ज़ाहिरी तौर ते त इहो नारा केनाल मां या ॿिए सिंध जो पाणी न खयो वेंदो, पाणी पंहिंजो आणींदा। तो हाणे दुनिया जदीद आहे, सॼो हाणे को बि चरियो हिते केर बि न आहे, सभु सम्झी सघंदा त हीउ पाणी जेको रहियो खोयो सिंध इतिजाज करे ॾुख तकलीफ़ूं करे अगरि पंहिंजो ज़रो पाणी वरितो बि त उहो हिते वरी कंपनी मौजूदु आहे जेकी हिते फार्मिंग कंदी, ऐं उन जे हवाले स्पेशली पाणी ख़ुशूसी मजाला जो सिंध जो हारी सिंध जो आबादगार पाणी खणी त ॾेखारियो, अहिड़ो बाअसर माण्हू आहिनि, उहा वरी उन जे हवाले पाणी थी वेंदो। सो नारा केनाल जी इहा ज़मीन उन्हनि जे हवाले। उन खां अलावा तमामु वॾो इंतिहाई अहम ही मामिलो आहे जंहिंमें ज़मीनूं तेज़ी सां हवाले कयूं पियूं वञनि। उन में घोटकीअ जी ज़मीन आहे, उन में कराचीअ जी ज़मीन पिणु उन जे हवाले कई वई आहे, ऐं उन जो बि तमामु वॾो असांखे तादादु ॿुधायो थो वञे। ऐं हीअ जेके अंग अखर आहिनि, ऐं उन खां अलावा जेके हिन वक़्तु सखर जी ज़मीन आहे, कश्मोर जी ज़मीन आहे, सांगड़ जी, बदीन जी, मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि जूं ज़मीनूं इहे तेज़ी सां कॉर्पोरेट फार्मिंग हवाले करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। त उहा ज़मीन उन्हनि जेको रेवेन्यू आहे, DCs आहिनि, उन्हनि खे चयो वियो आहे त उहे उन जा खाता ठाहिनि। दादूअ जी काछे जी ज़मीन गोरख जी 30,000 एकड़ गोरख जी ज़मीन उहा उन्हनि जे हवाले कई वई आहे। 6,500 एकड़ ॿी ज़मीन काछे जी पिणु कॉर्पोरेट फार्मिंग लाइ उन्हनि जे हवाले कई वई आहे। ज़रिया उन जी तस्दीक कनि था त दादूअ में अञा तमामु वॾी जेकी ज़मीन आहे, कचे जी जेकी दादूअ जो कचो आहे, उहा बि लखे एकड़ ज़मीन आहे, उहा पिणु उन्हनि जे हवाले कई वई आहे। ऐं उतां जे आबादगार जेको ज़मीनदार हो उन खां उहा वरिती वई आहे, छो जो जेको कचो आहे दादूअ जो, उहो दरिया जो पेट, उहो सॼो जो सॼो उतां जो आबादगार हारी कंदो, हाणे उहा बि वरिती वई आहे। ईअं सॼी सिंध मां सिंध जो जेको कचो ऐं सिंध जो जेको दरिया जे पेट जी ज़मीन, उहा ॿियो जेको ज़मीन ख़ाली पियल, उहे सभिनी जा लीज़ूं इन्हनि जे कंपनीअ जे हवाले तेज़ी सां कयूं पियूं वञनि। हाणे ईअं आहे त इहा हिकु नंढड़ी ॻाल्हि आहे ऐं सम्झण जी बि ॻाल्हि आहे 16 लफ़्ज़नि में त हिकु त सिंध में पाणी न आहे, जंहिंजे लाइ सिंध सरापा इतिजाज आहे। अगरि थोरो घणो जेको पाणी अचे थो, अगरि उन माण्हुनि ॾे वञे थो जंहिंखे सॼी सिंध में कॉर्पोरेट फार्मिंग जो ॼार उन कंपनी विछायो आहे, उन खे सरकार लीज़ बि ॾींदी थी रहे, जेको उन वटि जदीद मशीनरी बि आहे, जेको हू एकड़ मां अगरि उतां हू कमाए थो, मिसाल तौर ते 3 लख रुपया, आबादगार असांजो उन वटि हिकु त जदीद मशीनरी न आहे, उन वटि पाणी बि न हुजे, उहो उतां 30,000 बि न कमाए सघंदो आहे, छो दवाऊं, ॿिज, उन जा कर्ज़, पाणी न हुजणु, डीज़ल, इहे सभु कुझु उहो लॻाइण खां पोइ त आख़िर इन ते इहो मामिलो वञी इहो बीहंदो त उहो जेको ज़मीनदार आहे, उहो पंहिंजी ज़मीन बि आख़िर में मजबूरनि कॉर्पोरेट फार्मिंग वारनि जे हवाले कंदो त तव्हां असांखां मकाते ते महिरबानी करे ज़मीन वठो, उहो असांखे तव्हां जेके 3 लख था बचायो, असांखे 60,000 रुपया बि ॾींदव त बि असांजो जहान थोरो घणो हली वेंदो। त इहो सिंध जो जेको आबादगार आहे, सिंध जो ज़मीनदार आहे, आख़िर में इन खे बि हिकिड़ी त इहा ज़मीन ॾिनी वई आहे, जेकी वॾी तादाद में जेको हक़ु हो बेज़मीन हारियुनि जो, उन्हनि खे लॾ पलाण कराए, उन्हनि जो हक़ु मारे, इहा सॼी ज़मीन उन जा खाता ॻोल्हे 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 उन्हनि जे हवाले कया पिया वञनि। पर हिकिड़ी उहा जेकी ज़मीन आहे, जेकी आबादगार ज़मीनदार सिंध जो सालनि खां करे पियो, आख़िर में उहो बि पाणी न हुजणु ऐं इन जी जदीद मशीनरी ऐं सॼो कुझु हुननि खे ख़ुशूसी सभु रिआयतुनि जे आॾो पंहिंजी ज़मीन आख़िर में मजबूरनि, उहो जेको सिंध जो ज़मीनदार आबादगार आख़िर में पिनण ते वीचारो इहे लफ़्ज़ ॻाल्हाइजनि त न, पर असांजो माण्हू आबादगार आख़िर में इन ते परेशान आहे त आख़िर उहो पंहिंजो
कढे हितां जेके ॿिज भाण जा पैसा नथो कढी सघे, उहो इन्हनि जे हवाले करे छॾींदो। हिकु इहो मामिलो। सो इन ते इहो ज़रूरु हीअ त चइबो पाणी चोलिस्तान केनाल मुख़्तलिफ़ इहे ठहनि था, पर हीअ मामिलो त ख़ुदि निज सिंध जो आहे। हू त चए वफ़ाक़ उन खे रोके, सदर ऐलान करे, वज़ीर आज़म ऐलान करे, पर हीअ त निज सिंध जो मामिलो आहे। हितां जा जेके वाघ धणी आहिनि उहे इन ते फ़ैसिलो करे सघनि था, इन ते पॉलिसी ठाहे सघनि था त आख़िर जेको ऐं उन जो मंशूर बि आहिनि त रहिया आहिनि त असीं हारियुनि जी इहा तनज़ीमूं हुन हारियुनि जा असां अॻुवान आहियूं, त उन हारी वीचारो बुख पियो काटे, त हारी उन जे हवाले इहा ज़मीन सरकारी कजे त उहो पंहिंजो बचनि जो पेट गुज़र कजे। छो उन्हनि जे हवाले कजे 20-20 सालनि लाइ? त छा 20 सालनि ते वटि रहंदी? ईंदड़ 20 साल माना हमेशह लाइ उन्हनि जे हवाले सिंध जी लखें एकड़ ज़मीन। हाणे इहे जेके अंग अखर अगरि माज़ीअ जा ॾिसूं था उहे बि सभु छिरकाईंदड़ हूंदा। कराचीअ जी ज़मीन 2.5 लख एकड़ हुजे, माज़ीअ जी जेके कुझु ई सालनि जी किंजर ढंढ जी 1000 एकड़ ज़मीन, सामूंडी पट्टीअ जी दारसी बेट मेहार पीर कुजरियो इन जी 1000 एकड़ ज़मीन, उहा हिकिड़े कंपनी हवाले थी। ऐं 2018 ताईं ॿिया जाली खाता ठाहे उहे खारो छाण केटी बंदर उन जी 6,90,000 एकड़ ज़मीन, उहा समूरी इन सामूंडी पट्टीअ जी हिकु कंपनी हवाले उहा थी वई। कोहिस्तान तपो झंपी ज़िले ठटे जी 40,000 एकड़ ज़मीन। ही एॾा वॾा ही अंग अखर आहिनि जो इंसानु पढ़ी आख़िर हे थकिजी पवंदो, पर अंग अखर न खुटंदा त सिंध जी ज़मीन सां एॾी वॾी किथे बि अहिड़ी ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आइनी क़दम तव्हांखे कंहिं सूबे में न मिलंदो जेतिरो ही एतिरी वॾी ज़्यादती कई थी वञे सिंध जे माण्हू सां। हाणे हिकिड़ी हीअ दुबईअ जो को शहज़ादो आहे, उनखे 5,000 एकड़ ज़मीन गिफ्ट ॾिनी वई आहे। जामशोरे ज़िले जी हिकिड़ वरी 5,000 एकड़ ॿी ज़मीन आहे जेकी इंडस्ट्रियल एरिया खे ॼाण आहे, उनखे विकिरो कई वई आहे। दह कोहिस्तान जुंगशाईअ जी 3,000 एकड़ ज़मीन, केटी बंदर जी 3,760 एकड़ ज़मीन, दह नारी वारी 2,010 एकड़ उहा ज़मीन बि हवाले कई वई आहे। दह बेट मयार जी 3,368 एकड़ ज़मीन हवाले कई वई आहे, हिकिड़ी ॿाहिरी कंपनी आहे उनखे। त हीअ जेके बि अंग अखर आहिनि उहे मां तव्हांजे साम्हूं पढ़ां त हीअ टाइम अलाए केतिरो इन ते कलाक लॻी वेंदा, पर हीअ अंग अखर खुटंदा कोन। त उहो माज़ी 2010 उन खां अॻु हीअ जेको सिलसिलो हलियो आहे इहो किथे रुकिजे न पियो। हाणे वरी अॻ में मुख़्तलिफ़ कंपनियूं दुबई जी आई, ॿाहिरी बेरीन हे हो हितां जो आयूं, उन्हनि जे हवाले थियूं। हाणे वरी कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले वरी कंपनी सरकार जे हवाले सिंध जूं ज़मीनूं थी रहियूं आहिनि। सिंध जो पाणी पंजाब चोलिस्तान हवाले कॉर्पोरेट फार्मिंग लाइ, सिंध जी ज़मीन वरी कॉर्पोरेट फार्मिंग लाइ वरी हिते वरी उहा वरी उन्हनि जे हवाले। सो इन ते अगरि पढ़िया ॻढ़िया मिसाल सिंध हुकूमत चए थी या मुख़्तलिफ़ जेके MNA MPA सेनेटर्स ई त बाबा असीं जमहूरी माण्हू आहियूं, पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं, त भला उहा जमहूरियत उहो पढ़ियल लिखियल तालीम आइन कानून उहो केर बि किथे नथो चवे त तव्हां जेके सदियुनि खां आबाद माण्हू हुजनि जंहिंजो हक़ु हुजे उहो तव्हां उनजो हक़ु खाई उन जी ज़मीन तव्हां उनखे ॿियनि जे हवाले करे छॾियो, ऐं उहो जेको सदियुनि अबे ॾाॾे खां करे पियो आख़िर में उहो ॾिसंदो रहिजी ऐं बुख काटण ते मजबूर थियो। त हिन इंतिहाई अहम इशू आहे ताज़ो नारा केनाल जो ऐं ॿियनि शइ जेके बि तव्हां साम्हूं ॻाल्हियूं साम्हूं रखियूं त हीअ तेज़ी सां सिंध जी ज़मीन इहा हवाले कई पई वञे, जेके सिंध जो माण्हू इन ते तमामु घणो परेशान आहे। सरापा एहतिजाज बि आहे त आख़िर ईअं छो थी रहियो आहे। महिरबानी।